ॼामशोरी में 3 ॾींहनि जे लाहौती मेले जो इफ्तिताह कयो वियो। माहौलियाती तब्दीली जे उनवान सां मुनक़िद कयल लाहौती मेले जो इफ्तिताह सियाहत ऐं सक़ाफ़त वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह ऐं लाइव स्टॉक जे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पताफ़ी कयो, जंहिंखां पोइ शाह लतीफ़ जे फ़क़ीरनि भिटाई जी वाई पेश कई। मेले में मुल्की ऐं गैर मुल्की अदीबनि, दानिशवरनि, आर्टिस्टनि, मुल्क समेत पाकिस्तान में मुक़रर इटली जी कौंसल जनरल इना रफ़ीना, वाइस चांसलर मीरान यूनिवर्सिटी मोहम्मद असलम उकेली ऐं ॿियनि नारेवाला अदीबनि, शाइरनि, लेखकनि ऐं शागिर्दनि शिरकत कई। इफ्तिताही तक़रीब में ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त माहौलियाती उनवान सां मुनक़िद कयल लाहौती मेलो हिकु बहितरीन क़दम आहे। हिन क़िस्म जा मेला हर हंधि थियणु घुरिजनि। माहौलियाती ॼाण ॾियण जे हवाले सां समाजी तंज़ीमुनि, SGP ऐं UNDP पारां गॾियल ताउन सां लॻायल स्टॉल जी निगरानी कंदड़ मसूद लोहार, सईद जावेद शाह ऐं मक़बूल मला जो चवणु हो त अॼु जो नौजवान तबिको म्यूज़िक ऐं एंटरटेनमेंट खे वधीक पसंदि करे थो। इन करे चाहिनि था त नौजवान तबिको हिते अची ऐं माहौलियाती इश्यूज़ बाबति ॼाण हासिल करे। बेसिकली मक़सदु इहो आहे त यूथ जेका म्यूज़िक ऐं एंटरटेनमेंट खे लाइक थी करे उहा अची अंडरस्टैंड करे त असांजा एनवायरमेंटल इशूज़ कहिड़ा आहिनि, एनवायरमेंटल जेके असांजो पोटेंशियल आहे उहो कहिड़ो आहे, उन खे हाईलाइट करण जे लाइ असां हीअ हिते एक्टिविटी कई आहे। असां कोशिशि पिया करियूं कि असां जेको फिल्ट्रेशन प्रोसेस वग़ैरह आहे थोरो मोरिंगा करियूं। हिन खां अलावा असां ॿिया बि प्रोडक्ट जेके आहिनि डेवलप कया आहियूं, जेके हाउसिंग इंडस्ट्री में आहिस्ते आहिस्ते जेको मॉडिफिकेशन करे कया आहियूं। ऐं बाक़ी ॿिया बि आहिनि जेके फ्यूल वग़ैरह आहिनि, त फ्यूल में बायोमास वग़ैरह आहे, जेके गाह वग़ैरह आहे उनखे कंप्रेस करे ऐं उनखे ऐं ॿियो बायो गैस डेवलप कया आहियूं ऐं ॿिया जेके इलाही सारा प्रोडक्ट आहिनि जेके असां हिन में डेवलप। लाहौती मेले में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। मेलो 3 ॾींहनि ताईं जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।